उहा बे नंबर जी गाल जी जया एक दफो मूंसां विढ़ी पई पेड़ो मूंखे चई तूं पंहिंजे पीउ जो पुटु हुजी पंहिंजे पीउ जो पुटु हुजी त अॼु खां पोइ मूंसां न ॻाल्हाइजे चैलेंज करे विधई ये ॻाल्हाए थो त मां ॿिए जो पुटु थो थी वञा मूं बि चयोमांसि जीअरा जिन जे तूं बि पंहिंजनि माइटनि जी औलाद हुजी त तूं त मुंहिंजे पासे शिकिल बि न कजां हा निहार जाम न हुआ भी ज़िद मां भी ज़िद 15 ॾींहं गूंगा थी गुज़ारियासीं न को हुआ ॻाल्हाए न को मां ॻाल्हायां पर हाणे मायुनि खे ॻाल्हाइण ज़रूरी आहे मायुनि खे माठ करे विहारण ॼण वॾे में वॾी सज़ा ॾियण आहे हा अधु कलाक माठ करे विहनि ॿूसाट जी वेंदियूं हा ॼण महीने खनि विर्त था लथियूं आहिनि पोइ हाणे हुनखे ॻाल्हाइण त ज़रूरी खपे न ऐं मूंखे बि ख़बर हुई ॻाल्हाईंदी केॾांहुं वेंदी हीअं नथी ॻाल्हाए अॼु नथी ॻाल्हाए राति जो न ॻाल्हाईंदी सुभाणे सुबुह जो पीउ खे मूंसां ॻाल्हाइणो पवंदो छो जो मायुनि जी आदत हूंदी आहे मर्द जेॾी महिल घर खां ॿाहिरि निकिरंदा पोइ पुछंदी हेॾा भाॼी कहिड़ी ठाहियां हा पोइ ठाहींदी भले पंहिंजे मर्ज़ीअ जूं पर पुछी इहा आग लाहींदी मुंहिंजो सुबुह त पुछंदी हीअ बि होशियार हा सुबुह थियो मां बि सनानु पाणी करे ऐं खीर पी करे वञा पियो जीअं दुकान ते मुझे छोकरो बीठो त नंढड़ो मुझे छोकरो 5 साल 6 साल जो उन्हें के दी चे बेटू पप्पा का पूछी सच भाजी केड़ी खाइंदो ओरी मुझे वाड़े वाह होशियार जी धी एडो कुल तो मैं अची किथा में हूं त चनान भाई जनानो कुल दाई खुड़ीअ में सिजला तो सोजरो चट हिन में अकुल किथा अची हो बिट्टू वर्गो मुझे पासे गिची कई मुझे पुट मु बुधो बस हाने माने की चीज मां बि उन जी आंटा सड़न इन के रेडी किन्नी किन्नी भाजी बुधायास जया मुझे गोगड़ू तरे जा गोगड़ू तो बड़ी गोलण में महीनो का लगी हाँ या चिबड़न जो सांधाणो खाइणो आ मानस ही कोन बुधाऊंदा चिबड़ परदा पर ज़िद ते वासी न इन करे 15 ॾींहं कोन ॻाल्हायोसीं हाणे हिकु दफ़ो ओचितो मां घर आयुसि को वापारी आयो उनके पेमेंट करनी तो पेमेंट घर पियल हुई पेमेंट घर खणण जीअं आयुसि हिन को संदसि लाइ चांहि रखी चई हाणे आयो आहे सरगी त मुंहिंजे हथ जी चांहि जो अधु कोप पी वञे ईअं त चए दयालू हूंदियूं आहिनि न हा हा भॻवान जो कसम हा दया वरी जेका इन्हनि खे पए सो हाणे चांहि जो पुछणो आहे छोकिरो मुंहिंजो वेलो ट्यूशन ते हाणे पुछे कंहिंखां कीअं पुछे मां तो खणी पेमेंट जीअं लहा पियो ॾाकण मां रड़ कई चई ना बिट्टू पप्पा का पुछीस चांहि पीअंदो छा ए मुंहिंजो जिन चरियो थी सम्झी बिट्टू आहे किथे हा चई पर तव्हां त ॿुधो न ए पुछ मूं ॿुधो त तो सिधो मूंखे चयो न बिट्टू जॾहिं आहे कोन त उन ग़रीब खे विच में आणी छो थी चई त जॾहिं ॻाल्हाइण बंदि आहे त पोइ छा कयां मुंहिंजो पर ॻाल्हाइण बंदि आहे त बिट्टू बि त कोन्हे सिद्धो चयो न मूंखे चई ॻाल्हाइण बंदि आहे मां कीअं ॻाल्हायां तव्हां तव्हांखे कीअं पुछां भई चांहि पीअंदा छा मुंहिंजो चिठीअ में लिखी ॾे न उन में ॻाल्हाइण ई कोन पवंदई चिठी लिखी ॾे चांहि पीअंदा छा जे मूंखे पीअणी हूंदी त मां लिखंदुसि हा जे न पीअणी हूंदी न ठीकु आहे 15 ॾींहं वरी चिठियुनि ते पहली चंडी ज़िद्दी बि अहिड़ी भॻवान जो कसम तोबा 15 ॾींहं वरी चिठियुनि ते सनान ते वञा पुछंदी वॻो कहिड़ो कढां चिठी ते मां वरी भॻवान को किना किना वॻा ॿुधायांसि मूं चयो अॼु चढो पाए निकिरंदुसि चढे ते गंजी जे आंटा सड़नसि न ॻाल्हाइण कीअं चालू कंदी हीअ बि बेशर्मी अहिड़ी माना पक्की हाणे हिकिड़े ॾींहुं कुदरती मुंहिंजी सुबुह जी ट्रेन हुई मूंखे हेॾा ई अचिणो बिलासपुर में प्रोग्राम हो त हीअ जेका हावड़ा एक्सप्रेस हींअर उतां राति जो 12 बजे हलंदी आहे तॾहिं सुबुह जो 9:20 ते हलंदी अहमदाबाद मां हाँ 9:20 ते अहमदाबाद में गाड़ी पकड़नी है तो पालनपुर में जैसे 5 वाली ट्रेन पकड़िया 5 वाली ट्रेन पकड़न ला 4 बजे तो था तो चिट्ठी लिखी दी मास पानी पेती पेती ठाए रखियम जया मुझे सुबह 4 बजे उतार जा उन चिट्ठी पढ़ी ठीक गिची लोडे चिट्ठी रखी छड़ी मां जेडी माल सुबह आयो हाँ तो बेचिंतो थी सुनी पियसि जेडी माल अख खोली दिसां 8:30 उते ही थी विया 4 बजे चयोमांसि सुबह न कोन उथारियो पाणे अख खोली पोत वठी बुछड़ो कह मां मुझे बुछड़े बुण जी जड़े मु तोखे रात चिट्ठी लिखी दिनी तू मुके सुबह जो 4 बजे उथार जा तो उथारी छो कोन
जी रड़ियूं छाजी तो करी रे हां माइट मोह थई आ छाजो रड़ियूं लगाए वेठोई मुझे मु तो के जय रात मु तो के चिट्ठी लिखी दी है तू मुके सुबह 4 बजे उथार जा हिए बा खा ये गीले वठी हली अंदर बेडरूम में व्याणो पियो बेड ते व्याणो खई ही छा दसा तो 4 चिट्ठियूं पई वन एकड़ी ते लिखियल हो ना 4 बजी आ तो उथणो हो तो उथो मरी वियासी बी चिट्ठी ते ना 4:30 थिया तो पो रड़ियूं न कजो 3 चिट्ठी ते 5:20 जी गाड़ी थव हाने 5 थिया थव हियर डोड़ पाए पकड़े सगो था चौथी चिट्ठी ते नथो थी तो धूड़ वेठो पाए मापती सुमा पो मुई पेरे पई करे मुई गालाण शुरू कयो पंखो तो वठणो ही कोने न पंखो वरतो माना जण फाथो हां हकीकत सबनी लोड़े हुंदो हाँ ॾिसो मायूं कीअं ख़ुशि थी मर्द वीचारा बूसा टे पिया खिलनि बि पिया ॼण ओधर ते पिया खिलनि मायूं पासे में वेठियूं छा कनि खिलनि बि कंहिंजे साम्हूं त पेरे पवण में मज़ो थो मां पाण पेरे पई करे ॻाल्हाइणु शुरू करे कहिड़ी धूड़ पाइजे जा नथो पुॼी सघिजे मायुनि सां